ॿाहिरों पानी के हवाले से अव्हांखे इन्फॉर्मेशन ॾियणी तो गुड्डू बैराज वटि पानी जी जेको अपस्ट्रीम आहे उहो 50,400 क्यूसिक जो आहे। सखर बैराज वटि 39,900 क्यूसिक, जॾहिं त कोटड़ी बैराज वटि पानी जेका आमद आहे अपस्ट्रीम ते उहा 8,700 क्यूसिक जी आहे। कोटड़ी बैराज जे केनालनि में मजमूई तौर ते 48% पानी जी शॉर्टेज आहे हेड गेजिस ते, जॾहिं त अक्रमवा खे 60% पानी घटि ॾिनो पियो वञे। ओल्ड फुलेली जंहिंखे पिञारी चऊं उन खे 69% पानी घटि ॾिनो पियो वञे। न्यू फुलेली खे 62% पानी घटि ॾिनो पियो वञे हेड गेज ते। सखर बैराज जे राइट बैंक खे 61% खोट में रखियो वियो आहे, उन्हनि कैनालनि खे पाणी अञा घटि ॾिनो पियो वञे। लेफ्ट बैंक खे मजमूई तौर ते चारि कैनालनि खे 32% पाणी घटि ॾिनो पियो वञे, जंहिंमें ख़ैरपुर ईस्ट ऐं वेस्ट खे 47% घटि ऐं उनखां अलावा 29% नारा कैनाल खे पाणी घटि ॾिनो पियो वञे। त 32% जेको आहे 33% रोड़ी कैनाल खे पाणी घटि ॾिनो पियो वञे। इन शॉर्टेज जी सूरत में अचूं था सिंध जे शेयर एंडेड ते ऐं इरसा जे तरफ़ां जेको पाणी रिलीज़ कयो पियो वञे उन ते। इरसा जे तरफ़ां जेको पाणी ॾिनो पियो वञे उहो 66,000 क्यूसिक जेको आहे सो चश्मा डाउन स्ट्रीम ते पाणी रखियो वियो, जॾहिं त सिंध जो जेको 10 डेली जो शेयर आहे उहो 86,000 क्यूसिक जो आहे। सिंध इंडेड पंहिंजो 90,000 क्यूसिक जो मोकिलियो 11 मई खां। हाणे इंडेड खां घटि यानी पंहिंजो 23% पाणी घटि इरसा जे तरफ़ां रिलीज़ कयो वियो। उनजी हिकिड़ी वजह मेन वजह इहा हुई चश्मा पंहिंजो जेको बैराज आहे उते कुझु जेको आहे सो ज़ख़ीरो पाणी कयो थो वञे। उते हिकिड़ी नंढड़ी रिज़र्वायर आहे, उतां पाणी ॾिनो पियो वञे सूबनि खे, बलोचिस्तान खे, सिंध खे, उनखां अलावा पंजाब जे तौसा बैराज जे कैनालनि खे उतां पाणी रिलीज़ कयो पियो वञे। उतां सिंध खे इन करे घटि ॾिनो पियो वञे पाणी जेको आहे सो चश्मा रिज़र्वायर में पाणी घटि हो। हिन वक़्तु चश्मा रिज़र्वायर जी पाणी जी पोज़ीशन तमामु बहितर आहे। 1,10,000 क्यूसिक चश्मा बैराज वटि पाणी जी आमद आहे। चश्मा जेको रिज़र्वायर आहे उहो तक़रीबन जेको आहे सो फुल थियण वारो आहे, पाणी उन में एतिरो वधीक अची वियो आहे जो इरसा जे तरफ़ां असां हमेशह जेको आहे सो वर्बली सिंधाबादगार बोर्ड जे तरफ़ां असां इरसा खे चयो वियो त तव्हां 86,000 जे बजाए 66,000 क्यूसिक सिंध जे लाइ रिलीज़ कयो पिया। इनखे जेको आहे सो थोरो वधायो वञे। छाजो 85 जेको हज़ार चश्मा डाउन स्ट्रीम ते पाणी छॾियो पियो वियो, उन में 11,000 क्यूसिक पंजाब जो हो जेको 12% थिए पियो। 12% यानी 12% पाणी जेको आहे सो पंजाब तौसा बैराज ते खणंदो कैनालनि में। पोइ जंहिं बि कैनाल में उहो पाणी खणे उहो 12% पाणी खणी सघे थो। इन खां वधीक पंजाब जेको आहे सो पाणी नथो खणी, 12.9% पाणी खणी सघे थो। 85,000 मां 11,000 क्यूसिक पंजाब लाइ रिलीज़ कयो पियो वियो, 8,000 बलोचिस्तान जे लाइ, सिंध लाइ 66,000 क्यूसिक पाणी रिलीज़ कयो पियो। सिंध आबपाशी खाते जे तरफ़ां रेगुलेशन जेको पाणी जो कंदा आहिनि उन जे तरफ़ां अॼु सिंध जे लाइ वधीक पाणी 5,000 क्यूसिक वधीक घुरियो वियो, त असांखे जेको आहे सो हाणे पाणी वधीक अची वियो आहे। सो उहो पाणी हालांकि इरसा जे तरफ़ां चयो वियो त हाणे असीं वधीक रिलीज़ करे सघूं था, त उहो इरसा जे तरफ़ां पाणी 66,000 क्यूसिक मां वधाए 71,000 क्यूसिक कयो वियो। यानी चश्मा डाउन स्ट्रीम ते 85,000 मां वधाए चश्मा डाउन स्ट्रीम 90,000 क्यूसिक ते रखियो वियो। अॼु शाम जो तक़रीबन 3-4 बजे धारे मूंखे मैसेज आयो त तव्हां सिंध जे लाइ असां पाणी जेको आहे सो 5,000 क्यूसिक वधीक रिलीज़ कयूं पिया। सो वरी थोरी देरि में जेको आहे सो आबपाशी खाते जे हिकिड़े अहम शख़्सियत जेको रेगुलेशन खे संभाले पियो, रिटायर्ड आहे, उन छा कयो जो वरी इरसा खे मैसेज मोकिलियो त इहो जेको 50,000 क्यूसिक आहे इहो घटाए वञे ऐं असांखे फ़िलहालु जेको आहे सो 66,000 क्यूसिक ई सिंध जे लाइ रिलीज़ कयो वञे। त इरसा जे तरफ़ां इहो ई जवाबु ॾिनो त तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस बि कयो था, तव्हां असां खे लेटर बि कढो था, त उनजे तरफ़ां वरी चइबो त लेटरनि वेटरनि ते ध्यानु न ॾियो, तव्हां बि ओड़े तरीक़े सां ई जेको आहे सो जवाबु ॾींदा वञो। इरसा खे चयो वियो इहा जेका असां सिचुएशन असां आबादगारनि जे लाइ हिकिड़ा इंतिहाई जेका असां ख़तरनाक सूरत हाल आहे। असांजी कोशिशि इहा हूंदी आहे नारो खणी सिंध जो हणंदासीं, मगर जेका पंहिंजो 100% जेके इंफॉर्मेशन आहे उहा अव्हां ताईं शेयर करणु जेको आहे सो असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था। छाकाणि त जेका बि हक़ीक़त हुजे, चाहे उहो नाइंसाफ़ी सिंध जे तरफ़ां कई वञे या पंजाब जे तरफ़ां या इरसा जे तरफ़ां, उहा अव्हां ताईं असीं पहुचाए सघूं। जेका एक्यूरेसी आहे उहो जेका इंफॉर्मेशन आहे उहा 100% दुरुस्त हुजे। बाक़ी जेको आहे सो इहा सिचुएशन आहे, इहा सूरत हाल आहे। सुभाणे आबपाशी खाते जो वज़ीर जेको आहे सो सोहेल अनवर सियाल साहिबु ऐं नासिर हुसैन शाह साहिब जेके आहिनि उहे सखर बैराज ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। इहो बि सवेरे मैसेज आयो असां वटि त उहे अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। उहो शायदि पाणीअ जे मुतालिक़ ई प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। इहो ई चवंदा असांखे मथां पाणी इरसा जे तरफ़ां न पियो ॾिनो वञे, वफ़ाक़ जे तरफ़ां असां नाइंसाफ़ी कई पई वञे, पंजाब जे तरफ़ां असां नाइंसाफ़ी कई, मगर हिते जेको आहे सो इरसा अॼु बि 10,000 क्यूसिक वधीक पाणी सिंध जे लाइ ॾियण जे लाइ तयारु आहे। छाकाणि त इहो पाणी चश्मा बि इरसा ॾे न ॾे, चश्मा बैराज चश्मा रिज़र्वायर वटि एतिरो पाणी अची चुको आहे जो हुननि खे रिलीज़ करिणो ई आहे एनी हाउ। सो पंजाब हुननि खां पाणी वधीक पियो घुरे। पंजाब जो इंडेड चश्मा डाउन ते शायदि 15,000 खां वधीक आहे। पंजाब चए पियो त असांखे उहो पाणी
जेको आहे सो ओॾियो फ़िलहालु पंजाब खे रोकियो वेठा आहिनि। उहो प्रेशर आहे, उहो अवामी प्रेशर आहे या जेको आहे सो पॉलिटिकल प्रेशर आहे, उन जे करे जेको आहे सो फ़िलहालु पंजाब खे रोकियो वियो आहे त तव्हांखे जेको आहे सो 11,000 क्यूसिक असीं पाणी ॾींदासीं। सो हाणे जेको आहे सो शायदि सुभाणे खां पंजाब खे उहो पाणी मिली सघे, छाकाणि त पाणी वधीक अची वियो आहे। चश्मा रिज़र्वायर वटि, चश्मा बैराज वटि पाणी वधीक अची वियो आहे, चश्मा रिज़र्वायर में पाणी जाम आहे। सो इहो सिंध फ़िलहालु जेको आहे सो खणे न पई, ऐं सिंध वारनि चयो आहे त असांखे 21 तारीख़ खां, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कोटड़ी बैराज ते सवेर मूं तव्हांखे कैनाल वाइज़ जेको आहे सो शॉर्टेज ॿुधायो आहे त कोटड़ी बैराज ते बि शॉर्टेज आहे, ऐं उन खां अलावा सखर बैराज ते 40 एकड़ो शॉर्टेज आहे। गुड्डू बैराज जे कैनालनि में पाणी जी ज़रूरत आहे। एतिरी शॉर्टेज हूंदे बि अञा अहिड़ो कहिड़ो वक़्तु ईंदो जो असांखे वधीक अॻियां पाणी जी ज़रूरत पवंदी, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। सो आबादगारनि जेको आहे सो तव्हां सियासत भले करियो, मगर इन एग्रीकल्चर ते या पाणी वारे मामलनि ते, अहिड़नि इशूअनि ते जेकॾहिं तव्हां सियासत कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो सिंध जे लाइ, आबादगारनि जे लाइ उहो नुक़सान ई थींदो। सो जेका आहे सा मुंहिंजी इरिगेशन डिपार्टमेंट खे, उन खां अलावा गवर्नमेंट ऑफ सिंध खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेको पाणी इरसा जे तरफ़ां फ़िलहालु छॾियो पियो वञे, तव्हां उनखे छॾियो त उहो रेगुलेशन जेको आहे सो करे सघनि। असां बि उन शइ खे मॉनिटर करियूं पिया, किथे बि नाइंसाफ़ी हूंदी, चाहे पंजाब करे, इरसा करे, सिंध करे, असीं उन खे हाईलाइट करे सघूं। इहो असां आबादगारनि जे लाइ जेको आहे सो नुक़सानु साबित थींदो अॻियां जेकॾहिं असीं इन्हनि शयुनि खे न उथारींदासीं। सो इहा पाणी जी इंफॉर्मेशन हुई, मूंखे अञा ताईं ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त हेतिरी शॉर्टेज हूंदे बि सिंध जे तरफ़ां चयो पियो वञे त असांखे वधीक पाणी जी फ़िलहालु ज़रूरत न आहे। सो ॾिसूं हाणे छा कयो थो वञे। सुभाणे जी प्रेस कॉन्फ्रेंस में वज़ीर साहिबु कहिड़ियूं अहम ॻाल्हियूं करे थो उन प्रेस कॉन्फ्रेंस में। उमेदु असांखे नज़र नथी अचे, सुठी जेका उमेदु असीं चऊं त असांखे पाणी अञा वधीक मिले थो। हेड़ी शॉर्टेज में सिंध जा आबादगार भोगनि पिया, ख़ासि करे कोटड़ी बैराज जा, सखर जे लेफ्ट बैंक वारा, ऐं तमामु जेके कैनाल जेके आहिनि उहे शॉर्टेज में आहिनि, रोटेशन में हलनि पिया। सो अहिड़ी सूरत हाल में जेका आहे सा अहिड़ा फ़ैसिला असांजे लाइ नुक़सानकार साबित थी सघनि था।